सिंध जो मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी जेको हाणे हिकु मख़सूस टोले जे इंतिज़ामी उहिदनि ते क़ाबिज़ थियण जो इदारो ॼण त बणिजी वियो आहे। हीउ साॻियो इदारो आहे जिते शागिर्दनि जी अहमियत इज़त हौसले ॾियण वारे इदारे तौरु सुञाणप हुई, पर हाणे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जी तज़लील जो ॼण त हथरादू रवाज विझी इदारे जी साख मुतासिर करण जी कोशिश में का कसर नाहे छॾी वई। प्रोवोस्ट ऑफिस में घुराए करे हिरासत कयो वियो कंदा वो ॿियो को बि कमु तव्हां मां कोन कंदा ऐं असां हिते जा स्टेक होल्डर्स आहिनि। अगरि तव्हां हाणे का बि अहिड़ी ग़लती कई आहे उनखां पोइ असां तव्हांखे हिरासत कंदासीं, तव्हां ते FIRs कराईंदासीं ऐं तव्हांखे रेस्ट्रिकेट कराईंदासीं यूनिवर्सिटी मां ऐं हॉस्टल मां तव्हांखे तव्हांजी अलॉटमेंट कैंसिल कराए छॾींदासीं। असांजा हाणे इहे मुतालबा आहिनि त हाणे असांखे हिरासत न कयो वञे, हाणे असां जेके बि मुतालबा कया आहिनि उन्हनि खे फ्री फॉर हल कयो वञे। असांखे हाणे भाईदारा के बि सूरत में क़बूल कोन्हे। असांखे हाणे जेका प्रोवोस्ट मिली उहा असांखे कंहिं बि ज़िंदगी कोन ॾींदी। असांखे जेके बि सहूलियत पूरी ॾींदी ऐं असां ते हाणे को बि तशद्दुद या का बि हिरासत जी कोशिश कई वई उहो इंतज़ामिया तरफ़ां हूंदो ऐं उनते वरी असां वधीक एक्शन कंदासीं। असांजा इहे मुतालबा आहिनि त असांखे चयो वियो तव्हां कैरेक्टर लेस आहियो, सही आहे, तव्हां मारवी में कारो मुंहुं करे पोइ हिते आहे, उन लाइ असां हिते वेठा आहियूं। भितूं किरंदियूं, कल्ह छोकिरी जो मथां घर किरी पियो आहे, उहा हरासमेंट जी शिकार थी पई आहे, एतिरो रोए थी। असांखे इहो मुतालबो आहे त असांखे हर शइ सहूलियत ॾिनी वञे। असांखे एतिरो कंदा आहिनि, असांखे एतिरो मजबूर कनि जो असां हिते अची वेठा आहियूं। सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में अरबा जी शाम वारो ही एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो को आम मुज़ाहिरो नाहे। यकीनन हिन एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे जी अवल ॻाल्हि मारवी हॉस्टल में साफ़ पीअण जे पाणीअ समेत ॿियनि सहूलियतुनि जी खोट वारो मुतालबो पंहिंजी जाइ ते अहम आहे, पर उन सां गॾु शागिर्दियाणियुनि पारां मारवी हॉस्टल जे प्रोवेस्ट नाईदार जे मथां संगीन इल्ज़ाम जेके हया विया आहिनि, या खणी ईअं चइजे त प्रोवेस्ट शागिर्दियाणी सां नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु करे अढंगो रवैयो रखणु ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए इंतिज़ामी उहिदनि जी पथ वाइकी करे छॾी आहे। असांजा कुझु बेसिक मुतालबा हुया जेके असां सुठे हिकु पुरमन तरीक़े सां प्रोवोस्ट यादि रखियासीं। उनजे असां एप्लीकेशन बि लिखीसीं, प्रोवोस्ट मीटिंग बि कराई, पर असांखे उन्हनि मसइलनि जी जेका आहे वदादसी न कई वई। मुतालबो असांजो इहो आहे त छो त मुतालबा त असां घणेई करे चुका आहियूं, बार बार करे चुका आहियूं। हाणे असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असां हिते पंहिंजे पाण खे इनसिक्योर था महसूसु कयूं, न ही तरह इनजी प्रेज़ेंस में ऐं असां चयूं था त हुनखे हटायो वञे। जेसिताईं असांखे हुनखे हटाइण जो नोटिफिकेशन न मिलंदो असां तेसिताईं हिते ई वेठा आहियूं। अॼु जी ॻाल्हि आहे त प्रोवोस्ट खे छोकिरियुनि खे घुराई करे अलाए छा हुननि खे अंदरि अहिड़े क़िस्म सां अरेस्ट कयो आहे कि हिकिड़ी छोकिरी प्रोवोस्ट ऑफिस मां निकिरण खां ॿाहिरि जाम किरी तरीक़े सां किरी आहे ऐं बेहोश थी पई आहे, 2 कलाक हॉस्पिटल में एडमिट रही आहे। तव्हां ॿुधायो हिकु प्रोवोस्ट जे अंदरि हुनखे कहिड़े तरीक़े सां हिरासत कयो हूंदो, केॾो प्रेशर विझो हूंदो कि हुनजी अहिड़ी हालत थी आहे। असांजे पेरेंट्स खे कॉल कई चयो थो वञे तव्हांजी छोकिरी ॿाहिरि अहिड़ा कम करे थी, असांजे कैरेक्टर ते असांजे पेरेंट्स खे ब्लैकमेल कयो थो वञे। असां इन करे वेठा आहियूं जो असांखे हिकु त फैसिलिटीज़ कोन थियूं मिलनि ऐं ॿियो जेको बीमार थो थिए उनखे एमरजेंसी में मतलब एम्बुलेंस कोन थी मिले। ॿियो त जेको प्रोवोस्ट ॾाढी हिते धड़ो थियो आहे, अमर जेका आहे उहा न्याणियुनि जे बारे में ग़लति ॻाल्हायो वई आहे। छा हुनजी संधियूं न्याणियूं हुजनि आई आहे उन्हनि जे बारे में कल्ह धमकी ॾेई वई आहे त असां तव्हांखे मारींदासीं, असांखे टॉर्चर करे पई। असांजे फैमिली मेंबर्स खे मैसेजिस वेठी करे छा इहो थींदो आहे? इहो ग़लति आहे। असांखे इंसाफ़ खपे, असांखे लेटर खपे, रिटन लेटर खपे, असांखे अॼोको खपे, ना ही लड़ाई खे हटायो वञे। हमारे मुतालबे ये है कि हमारा टाइम जो है सही किया जाए, जैसे बाकी हॉस्टल का है। बाकी हॉस्टल की पॉइंट जो है वो हफ्ते को चलती है, शाम को चलती है, लड़कियां आराम से जाती है, फिर चीजें लेके आती हैं। हम गर्मी में मर रहे होते हैं, शाम में हमें बाहर नहीं दिया जाने जाता, हम सामान नहीं ले सकते, हम कोई चीज नहीं ले सकते, हमारा पानी ठंडा नहीं है, हमारे हॉस्टल सारा खराब हुआ पड़ा टूटा जा रहा है, मलबा जो है उसका गिरता है, कोई इंतजाम नहीं किया जाता, कभी भी कोई उसके नीचे आके मर भी सकता है। बाथरूम सही नहीं है, लाइटें सही नहीं है, कुछ भी सही नहीं है, फैक्ट्री में सही नहीं है, किचन में चूल्हे नहीं है, हम खाना कहाँ से बनाए? गैस चला जाता है, 3 बजे जाता है, शाम को आता है, चाय बनाने को चीज बनाने को कर नहीं सकता।
ही साॻी मारवी हॉस्टल आहे जिते जी शागिर्दियाणी नाहिला रिंद जी ज़ाहिरी तौरु मुबैना ख़ुदकुशी पर उन ख़ुदकुशीअ पोयां खयल पेरा क़त्ल जो सबबु बणिजी साम्हूं आयूं, जंहिंमें हिकु जवाबदार अनीस ख़ासकेलीअ खे अदालत उमिरि क़ैद जी सज़ा बि ॿुधाए चुकी आहे। हिते सवाल इहो थो पैदा थिए त सिंध जूं हज़ारे नियाणियूं तइलीम हासिल करण लाइ पंहिंजा घर घाट छॾे अची मारवी हॉस्टल में रिहाइश इख़्तियार कनि, उते वरी सालनि खां सिंध यूनिवर्सिटीअ जे सणभिन उहिदनि ते माखीअ जियां चुंबड़ियल किरदार शागिर्दियाणी खे इंतिहाई अहम क़दम खणण ते मजबूर करे विझनि थियूं। जेके असांजूं अदड़ियूं आहिनि भेणूं काफ़ी अरसे खां वठी नाईदारा जी प्रोवोस्ट मां वॾो बेज़ार हुयूं, छो जो नाईदारा जी हुननि खे मुसलसल टार्चर हिरासत करे रही हुई। असां मुतालबा रखिया हुआसीं वीसी जे अॻियां त नाईदारा खे हटायो वञे, पर हिन ॻाल्हि ते को अमल न थियो। तो हाणे उनजे नतीजा इहे मिलिया त मुसलसल शागिर्दारनि खे हिरासा टार्चर करण बावजूद अॼु शागिर्दारियूं बेज़ार थी करे पाण जी रोडनि ते वेही रहियूं। असां हिन शागिर्दारनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए इन भेणुनि खे यकीन ॾियारण लाइ वेठा आहियूं। तव्हां जिथे बि वेंदा असां शागिर्द, असां सियासी तंज़ीमुनि जा शागिर्द अॻवान हर मास वेहण लाइ तयार आहियूं। शागिर्द निकितो नाईदारा जेका हुनखे बदमाशी करे मुसलसल आवाज़ दॿाए पई, अॼु असांखे ख़ुशी थी आहे। असांजो अदियूं भेनरियूं सभु रोडनि ते निकितो आहे, मुसलसल असां ई हूंदा आहियूं। अॼु अदियूं निकितियूं, उमेद आहे इंतिज़ामिया जेका आई आहे पर हक़ दर्मी नथी अचे, उहो पूरा दिला सां असां हटायूं पिया। तव्हांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, उहो असां अदियुनि जे मुतालबे ते खाऊं। जेको हुनजो मुतालबो आहे त असांखे को लिखत में ॾियो नाईदारा घटायो था, असां तॾहिं उथंदासीं। हिन वक़्तु जीअं तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो शागिर्द वॾे अघ में गेट तोड़े करे ॿाहिरि यकीनन फतह थींदी ऐं नाईदारा घटाए रहंदासीं। इहो ई मुतालबा पंहिंजो, नाईदारा घटायो ऐं लिखत में ॾियो। 2015 खां प्रोवेस सीट ते हावी थियल नाईदारा जी तरफ़ां वक़्तनि ब वक़्तनि शागिर्दनि खे हिरासत करण जी कोशिशि कई वई आहे। उन ॾींहुं पाणी जे मसइले ते शागिर्दनि जो सोशल मीडिया ते इहो मुतालबो रखियो त असांखे इंसानी सूरत में पाणी असांखे सुठो मुहैया करे वञे, त हीअ नाईदारा जी अमर सिंधु तरफ़ां डिसिप्लिन कमेटी घुराए मुसलसल शागिर्दनि खे हिरासत कयो आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे 2015 खां प्रोवेस सीट ते हावी थियल नाईदारा खे हटाए शागिर्दनि जी बेचैनी ख़तमु कई आहे। नाहिला रिंद जे मौत खां पोइ नाटकियुनि जूं नाटकी मंडलियूं त बंदि न आहिनि थियूं, वेतर उन्हीअ सिंध नियाणी नाहिला रिंद ते चथरूं करण वारियूं ख़बरूं बि साम्हूं आयूं आहिनि, जेके हिन एतिजाजी मुज़ाहिरे में सफ़ा ज़ाहिर तौरु शागिर्दियाणियुनि ज़ाहिर करे छॾियूं आहिनि। आई एम डॉक्टर नाहिदा राइन, जीअं त मां मारवी गर्ल्स हॉस्टल में 4 सालनि खां कमु करे रही आहियां ऐं जंहिंमें मां पोस्ट ग्रेजुएट हॉस्टल खे काफ़ी कमु कराए रही आहियां। मारवी गर्ल्स हॉस्टल में काफ़ी शो मैनेज करे रही आहियां। कुझु ॾींहं अॻु मूंखे काफ़ी माण्हुनि जी मूंखे कॉलियूं अची रहियूं हुयूं कि असांजी गर्ल्स पंहिंजी मर्ज़ी सां ईंदियूं, पंहिंजी मर्ज़ी सां ईंदियूं, मैडम तव्हां हुनखे रोके छो था। त मां हुनखे चयोमांसि नियाणी मूं त मानत आहिनि, ईअं असांजो पेरेंट्स असां सां ॿधियल आहिनि। अगरि हिकिड़ी गर्ल्स खे मां अलाउ कंदसि या हिकिड़े ग्रुप जी गर्ल्स खे मां अलाउ कंदसि कि लेट अचनि, अहिड़ी शयूं अचनि, त इहा ॻाल्हि डेंजरस आहे। ऐं अगरि हुन खां पोइ हिन मुंहिंजे लाइ हिकिड़ी मुहिम स्टार्ट कई कि अजीब अजीब क़िस्म जी शयूं, कि पाणी जो इशू आहे, पाणी डर्टी थो अचे, पाणी गंदो थो अचे, हू बि ऑन द स्पॉट मां वञी चेक करायसि कि पाणी जेको आहे ॾिसो नीट एंड क्लीन आहे, जेको मां मीडिया वारनि खे बि ॾिनो ऐं मां साबित करे ॾेखारियोमांसि। ॿियो हिन एलिगेशन लॻायो कि नाहिला जे लाइ हिन ईअं चयो। हाणे ॿीं ॻाल्हि, जॾहिं नाहिला हुई हुन टाइम ते मां एज़ अ स्टूडेंट हुयसि PhD जी। हुन खां पोइ हिकिड़ी वाइस चांसलर हिकिड़ी कमेटी रखी, हिकिड़ी कमेटी ठाहियूं था ऐं हॉस्टल खे वञी चेक करे अचो कि छा गर्ल्स आहे ऐं गर्ल्स जो मोटिवेशन वठी अचो, हुन जी कहिड़ी शयूं आहिनि, कहिड़ी शयूं न आहिनि। कुझु मख़सूस माण्हुनि जी तंज़ीमूं हुयूं जेका इन्हनि खे गर्ल्स खे इन्वायरमेंट हॉस्टल जो ख़राबु करण जी कोशिशि पई कनि, लेकिन हुन जे बावजूदि जॾहिं कमेटी जीअं ॿाहिरि वई त सभु गर्ल्स जेके आहिनि मूं वटि हुते अची वियूं त मैडम हीअ असांजी जहिड़ी आहे कमेटी असांजी किरदार कशी करे वई आहे। वाइस चांसलर जी कमेटी कंडक्ट थियल हुई, डॉक्टर नाहिदा राइन जी कमेटी कंडक्ट थियल न हुई ऐं यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर जी माना कि हुनजी कमेटी जा मेंबर हुया। त मां चयोमांसि बाबा मां रिज़ाइन थी कयां ऑन द स्पॉट। दुनिया जे अंदरि इनक़लाब जी वाट बि शागिर्दी दौर मां जनम वठी यूनिवर्सिटी अची पंहिंजो ओज माणे थी। शागिर्दनि जा एतिजाज के आम रवायती एतिजाज न पर इक़्तिदार जा तख़्ता बि ऊंधा करे विझंदा आहिनि। सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दियाणियुनि जे हिन एतिजाज जो संजीदा नोटिस वठी हॉस्टलुनि में समूरियूं सहूलियतूं अवलियत जी बुनियाद ते हल करे प्रोवेस्ट मथां लॻल संगीन इल्ज़ामनि जी जांच बि अदालती कमीशन खां कराई वञे त ख़बर पए त शागिर्दियाणी सां ज़्यादतियूं ऐं ज़ुल्म कीअं थियनि था। बाक़ी यूनिवर्सिटीअ जे VC पारां ही 10 रुकनी कमेटी पंहिंजनि ते कख रखी मामले खे लह मिटी करण खां सवाइ कुझु बि नाहे।
कैमरा टीम सां गॾु धणी बख़्श बारी जो सिंध अफेयर डिजिटल जामशोरो सिंध यूनिवर्सिटी।